शराफत से सियासत करण चाहूं था पर आइन टोड़ण ते शरीफ न रहंदासीं। कदें चीफ जस्टिस वज़ीर आज़म के बाहर कढे थो, कदें आमिर हटाए थो। वज़ीर आज़म साहब जेकॾहिं आइन टोड़े वियो आहे त पोइ केस ठहणु घुरिजे। क़ौमी असम्बली में खिताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इफ्तिकार चौधरी मुल्क में अदालती आमिरियत क़ाइमु कई। चीफ जस्टिस साक़िब निसार जी क़यादत में सुप्रीम कोर्ट आइन टोड़ियो। हीअ फिरोन वांगुरु वेही आइन जी तशरीह कनि था, फ़ैसिला लिखंदे भी आइन टोड़ीनि था। छा डैम फंड गॾु करणु चीफ जस्टिस जो अख्तियार आहे? चीफ जस्टिस जी मर्ज़ीअ वारी रिवायत असां टोड़ वञी रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट में जमहूरियत आणे रहिया आहियूं, पोइ हिते न हटंदासीं। क़ौमी असम्बली अदलिया में सुधारनि वारी कानूनी बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। सेनेटर आसिम नसीर तारड़ चयो आहे त कहिड़ो सबबु आहे त हर दफ़े रुगो साॻियनि टिनि जजिस खे बेंच में वेहारे फ़ैसिला कया विया। हिन कानून साज़ीअ सां वन मैन शो जो ख़ात्मो थींदो। इदारा फ़र्दनि सां न पर निज़ाम सां मज़बूत थींदा आहिनि। अदालत जो मक़सदु सियासी निज़ाम खे हलणु ॾियणु आहे। सियासी पारो घटिजण ताईं पुरअमन चूंडूं न थी सघंदियूं। चीफ जस्टिस अमृता बंदयाल जी पंजाब ऐं केपी में चूंडुनि जे हवाले सां दाख़िल दरख़्वास्त रिमार्क्स चीफ जस्टिस चयो त ॿुधायो वञे त इलेक्शन कमीशन खे सदर पारां चूंडुनि लाइ ॾिनल तारीख़ रद्द करण जो अख़्तियार कंहिं ॾिनो आहे। 20 सालनि खां दहशतगर्दी जो मसइलो आहे, पोइ बि चूंडूं थींदियूं रहियूं आहिनि। जेके मामला अवां रखिया आहिनि संगीन आहिनि। छा हुकूमत इलेक्शन लाइ बजट में रक़म नाहे रखी? जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो त अक्टूबर में चूंड कराइणी हुई त सदर खे 30 अप्रैल जी तारीख़ छो ॾिनी वई? चूंडुनि वारो केस 4-3 जी तनासुब सां रद्द थी चुको आहे। अदालती हुकुम जारी नाहे थियो। सदर इलेक्शन जी तारीख़ कीअं ॾिनी ऐं इलेक्शन कीअं कमीशन चूंड शेड्यूल कीअं जारी कयो? सुप्रीम कोर्ट जे जस्टिस जमाल खान मंदूखेल जा पंजाब में चूंडुनि बाबति पीटीआई जी दरख़्वास्त ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस जमाल खान मंदूखेल चयो त 4 जजिस जो ऑर्डर ऑफ कोर्ट आहे। जेकॾहिं अञा जारी नाहे थियो, जेकॾहिं केरु सम्झे थो त 2 जजिस बेंच जो हिसो न रहिया त ॿुधाए। अदालती हुकुम 4 जजिस ते ॿधल हो। हीउ ऑर्डर ऑफ दी कोर्ट चीफ जस्टिस जारी नाहे कयो। इलेक्शन कमीशन वटि ऑर्डर ऑफ दी कोर्ट आयो ई नाहे त हिन फ़ैसिले ते अमल कीअं कयो? पहिरीं मार्च जे इख़्तिलाफ़ी नोट में किथे बि लिखियलु नाहे त फ़ैसिलो 4-3 जो आहे। इख़्तिलाफ़ी जज जो हक़ आहे। जज पंहिंजे अक़लियत खे अक्सरियत में तब्दील नथा करे सघनि। जस्टिस मुनीब अख्तर जा रिमार्क्स ॾींदे चयो त खुलियल अदालत में 5 जजिस केस ॿुधो ऐं फ़ैसिले ते सहियूं कयूं। जस्टिस जमाल खान मंदूखेल रिमार्क्स ॾिना त मुख़्तसिर फ़ैसिले में जजिस जो इख़्तिलाफ़ी नोट वाज़ह तौरु लिखियलु आहे। जस्टिस याहिया आफ़रीदी ऐं जस्टिस अतर मिनुल्लाह जे इख़्तिलाफ़नि सां इतफ़ाक़ कयो वियो। छा ॿिन्ही जजिस जो फ़ैसिलो हवा में उड़ामी वियो? फैसला हुआ है। एक तरफ कहा जा रहा है कि ये 3-2 का फैसला है। ये भी मुअज़्ज़ज़ जजेस साहबान की तरफ से कहा जा रहा है और एक तरफ कहा जा रहा है कि 4-3 का फैसला है। ये भी मुअज़्ज़ज़ जजेस ही फरमा रहे हैं। तो ये मामला जब तक क्लियर नहीं होता और इसके मुतल्लिक़ ये कहना कि जी ये अंदरूनी मामला है, सुप्रीम कोर्ट का फैसला जो है वो अंदरूनी मामला नहीं हो सकता। ये मामला जो है इससे पूरी कौम जो है वो मुंसलिक है, इसलिए इसके ऊपर अबहाम जो है वो दूर होना चाहिए और ये अबहाम जो है वो लार्जर बेंच या फुल कोर्ट बेंच जो है वही दूर कर सकता है। और इस बारे में इससे पहले भी हमारी तरफ से इस्तदा रही है, आज भी हमारी ये इस्तदा है कि इस सो मोटो नोटिस को पहले 9 फिर 7 फिर 5 जजेस समाअत करते रहे हैं। इसे अब भी जो है वो अगर फुल कोर्ट की तरफ ले जाया जाए तो ये मामला जो है वो ज्यादा खुश उसलूबी से हल हो सकता है। पंजाब में चूंडुनि बाबति फ़ैसिलो 4-3 जो आहे या 2-3 जो? हुकूमत मुंझारो ख़त्म करण लाइ सुप्रीम कोर्ट जो फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। घर वज़ीर राना सनाला चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो मामिलो अंदरूनी मामिलो नथो थी सघे। पार्लियामेंट अदालती सुधारनि वारो फ़ैसिलो देर सां ज़रूर कयो आहे पर दुरुस्त फ़ैसिलो कयो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त ॻाल्हियूं ज़रूर थियणु घुरिजनि पर उन जो पैरामीटर तय थियणु ज़रूरी आहे। रुगो सियासतदान अट स्टेक होल्डर्स न आहिनि, समूरिन धुरिन खे विहारणो पवंदो।
कांग्रेशनल हियरिंग्स होनी है पाकिस्तान के एटमी प्रोग्राम के ऊपर, पाकिस्तान की जो वहां की कांग्रेस है वहां के ऊपर ये बातें होंगी और वहां पे ये बात आएगी कि एक ऐसा मुल्क जिसके पास $10 मिलियन भी नहीं है अपना इलेक्शन करवाने के लिए, क्या उसे एटमी प्रोग्राम जो है वो उसको रखना चाहिए, क्या उसे लॉन्ग रेंज मिसाइल्स प्रोग्राम्स रखने चाहिए। और IMF ने पहले ही कह दिया कि इलेक्शनों से हमारा ताल्लुक नहीं है। बहुत ही खतरनाक आर्गूमेंट हुकूमत दे रही है और ये आर्गूमेंट कि पाकिस्तान बहैसियत रियासत एक नाकाम रियासत है, हुकूमत की तरफ से ये आर्गूमेंट एडवांस करना जितनी इसकी मजम्मत की जाए उतना कम है। हुकूमत सुप्रीम कोर्ट में खतरनाक मौक़िफ़ रखियो आहे। हुकूमत मूजिब पाकिस्तान नाकाम रियासत आहे, दहशतगर्दी के मुंह नथा ॾेई सघूं, पैसा बि न आहिनि। शुक्र आहे त अॼोकी ॿुधणी लाइव न हुई। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त चीफ जस्टिस के गुज़ारिश आहे त हुकूमत जो मौक़िफ़ लिखत में न वरितो वञे। इलेक्शन कमीशन मञियो त सुप्रीम कोर्ट जो चूंडनि वारो फ़ैसिलो अक्सरियत जी बुनियाद ते हो, उन करे तारीख़ ॾिनी। शेख रशीद चयो त हुकूमत चूंडुनि खां भॼण चाहे थी पर खेनि भॼण न ॾींदासीं। PTI चेयरमैन इमरान खान जा औरत जज खे धमकियूं ॾियण वारे केस में ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत इमरान खान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द कंदे ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स खे ज़मानत न थियण जोगा वारंट्स में तब्दील करे छॾियो। इमरान खान खे 18 अप्रैल ते गिरफ़्तार करे पेश थियण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी फंडिंग बाबति तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। इलेक्शन कमीशन जे वकील अदालत खे ॿुधायो त कमीशन आईनी इदारो आहे, स्क्रूटनी लाइ को वक़्तु नथा ॾेई सघूं। बहाल करण लाइ हर शर्त मञी रहिया आहियूं। मुमलिकती वज़ीर आयशा गोस पाशा चयो आहे त मुल्क हिन वक़्तु गैर मामूली हालतुनि मां गुज़री रहियो आहे। दोस्त मुल्कनि खां फाइनेंसिंग में अॻभराई थी आहे। IMF खां बि जल्द किस्त मिलण जी उमेद आहे।